मुस्तफ़ा जाने रहमत पे लाखों सलाम। इहो सलाम असां अक्सर नमाज़ जुमा खां बाद तक़रीबन अल्हम्दुलिल्लाह इहो पढ़ियो वेंदो आहे। छा मुस्तफ़ा जाने रहमत इहो जेको सलातो वसलाम आहे, छा इहो बि आला हज़रत जो ई लिखियलु आहे? मुस्तफ़ा जाने रहमत पे लाखों सलाम, शम्अ बज़्म हिदायत पे लाखों सलाम, जिस सुहानी घड़ी चमका तैयबा का चांद, उस दिल अफरोज़ साअत पे लाखों सलाम। सॼी तक़रीबन हिंद सिंध जे अंदरि ही मशहूर ज़माना सलाम जेको पढ़ियो वेंदो आहे, इहा वहीं असांजे इमाम इश्क़ व मुहब्बत आला हज़रत रहमतुल्लाहि ताला अलैहि जन जो लिखियलु सलाम आहे, जंहिंखे रब करीम जल्ल वाला इहा अज़ीम मक़बूलियत अता फ़रमाई आहे। त जग जहान में जुमे जी नमाज़ खां पोइ महफ़िलनि जे इख़्तिताम ते फ़जर जे टाइम में मुख़्तलिफ़ अंदाज़ में महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जी बारगाह में इमाम अहल सुन्नत रहमतुल्लाहि ताला अलैहि जो लिखियलु सलाम पेश कयो वेंदो आहे। त ही वाक़ई इमाम अहल सुन्नत रहमतुल्लाहि ताला अलैहि जन जो लिखियलु मशहूर ज़माना कलाम आहे। सोशल मीडिया सिंधी दावत इस्लामी प्लेटफॉर्म्स के लाइक्स फॉलो शेयर कयो सब्सक्राइब कयो।